जी दादूअ में अॼु महांगाई जे ख़िलाफ़ु ऐं जेको केमिकल वारो खीर आहे उन जे विकिरे ख़िलाफ़ु दादूअ जा शहरी अॼु रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि। शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब जे आॾो बुख हड़ताल कई वई आहे। असीं शहरनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। दादू शहर जे अंदरि जेको गैर मयारी केमिकल वारो खीर विकिरो थी रहियो आहे, जंहिं सबबि 7 लख जी शहर जी आबादी मुतासिर पई थिए। ही केमिकल वारो खीर जेको विकिरो थियण सबबि दादू जा शहरी हेपाटाइटिस B, C में मूज़ी मर्ज़ कैंसर में मुब्तला थी चुका आहिनि। मुर्गी जेका 150 रुपया किलो हुई उहा कल्ह खां वठी 320 रुपया किलो विकिरो थी रही आहे। 55 रुपया किलो खंड हुई उहा 110 रुपया किलो विकिरो थी रही आहे खंड। अहिड़ी तरीक़े सां दाल, खाद खुराक ऐं भाॼियूं फ्रूट डबल महांगो कयो वियो आहे। को बि चेक एंड बैलेंस कोन्हे। महांगाई जेका 300% 500% वधे। जेका टमाटा जेके 60 रुपया किलो मिलंदा उहा उहे था मिलनि 200 रुपया किलो। खंड जेका मिलंदी 50 रुपया किलो उहा 120 रुपया किलो आहे। जेको अटो मिलंदो 42 रुपया किलो उहा 70 72 रुपया किलो लॻो पिया। गिहु जेको आहे उहो महांगो आहे। चांवर जेके मिलंदा 60 रुपया किलो हींअर 200 रुपया किलो पिया था मिलनि। हर शइ महांगी लॻी वई। दवाऊं चवणूं पंजूं असां दवा मां हार्ट पेशेंट आहियां 200 रुपया जेके दवा वठूं हीअं उहा 600 रुपया दवा थी मिले। ऐं आम माण्हू जेको आहे वॾो परेशान लॻो पिया। ख़ुदकशी पंहिंजूं थियनि। माण्हू जा ज़हनी मरीज़ थी विया आहिनि। माण्हू बीमार लॻा पिया आहिनि। खीर जेको आहे सो उन में केमिकल मिलाए असांखे हथ सां शहरनि खे मारियो वञे थो। ऐं हथरादू जेकी महांगाई करे शहरनि खे जीअं पोइ तीअं इस्कंजे में बंदि करे चिभाटियो वञे थो। सो असां इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। एक बेरोज़गारी घर घर में कर खयों बीठी आहे। ॿियो महांगाई एॾो जीअण जंजाल कयो आहे जो माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। जेकॾहिं इस्लाम में या शरीयत में ख़ुदकशी जाइज़ हुजे हा त दादू शहर जा सॼे मुल्क में पहिरीं माण्हू ख़ुदकशी कंदा। जो हिकु त खीर महांगो, ॿियो केमिकल वारो। माना महांगो बि 110 ऐं 120 रुपया किलो खीर। सब्जी टमाटा ॾिसो 80-100 रुपया किलो। यानी कि भाॼी वठण जे क़ाबिल ई न रहिया आहियूं। असां खीर जेकॾहिं साफ़ु सुथरो घुर था कयूं त असांखे साफ़ु सुथरो मेहुनि जो घटि में घटि ॿकरीअ जो ढॻीअ जो खीर त ॾियो। ऐं मुंहिंजी अपील आहे उन्हनि खे त निकिरनि शहर में अचनि ऐं अहिड़ा ज़ालिम जेके इंसानी ज़िंदगी सां खेॾी रहिया आहिनि उन्हनि खे सज़ाऊं ॾियनि। इन जा दुकान सील कनि, इन्हनि जो वापारु सील कनि त आईंदल ही सुधरी वेंदा। पर असांजी केरु ॿुधे कोन थो। पोइ रहंदे रहंदे बसि इस्पतालुनि ताईं पहुचूं था। पोइ के बचनि था, के मरनि था। वरी पंहिंजा बचड़ा रहंदे रहंदे पंहिंजे घर वठी था अचूं। ही जेका महांगाई जो जेको जिन आहे बोतल में जेको निकितो आहे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असीं सम्झूं था भई जेको केमिकल जो खीर आहे उहो ऐं उन में जेके ज़हरात आहिनि उहे माण्हूअ जे अंदरि जो जेको सॼो सिस्टम आहे उनखे तबाह बर्बाद करे थो छॾे। कर्नल चांवर तव्हांखे ख़बर हूंदी दादू ज़िले जे तालुके जोई जो मशहूरु चांवर हूंदो माण्हू खाइण खां हलियो वियो। ऐं अॼु माण्हू दादू जा माण्हू टोटो वठी बि नथा सघनि। जेको अधड़ जेको चांवर जेको हूंदो आहे उहो बि नथा वठी सघनि। उन लाइ परेशान आहिनि। उहो ॾिसो त आसमान खां ॻाल्हियूं थो करे। हथ राति महांगाई आहे, हथ ठोकूं महांगाई कई हुई आहे। दादूअ में महांगाई ख़िलाफ़ु ऐं केमिकल मिलियल खीर जे ख़िलाफ़ु शहरनि पारां जेको एहतिजाज कयो वियो आहे। तव्हां शहरनि जा वीचार ॿुधा। उन्हनि मुतालबो कयो आहे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत में हू इंतिज़ामिया जो घेराव कंदा। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फताह शेख, टाइम न्यूज़ दादू।